सदर आसिफ अली ज़रदारी जी शहीद कैप्टन मोहम्मद उसामा बिन अरशद जे घर आमद। शहीद जे पोयरनि सां ताज़ियत ऐं हमदर्दी जो इज़हार। सदर आसिफ अली ज़रदारी पारां शहीद उसामा बिन अरशद जे बहादुरी जी वाखाण। वतन लाइ जान जो नज़रानो पेश करण ते केस वेठा पेश। पीटीआई बानी बुशरा बीबी एक ॿिए केस में गिरफ्तार। नैब टीम अटियाला जेल पहुंची। तोशाखाना जे नए रेफरेंस में बानी पीटीआई सनस ज़ाल की गिरफ्तार करे वरितो। नैब ज़रिए मौजूद वज़ीर आज़म तौर पीटीआई बानी सनस घरवारी तोशाखाना मां घटि अघ में हासिल कयल तोहफ़ा महांगी क़ीमत में विकिरो कया हुआ। पीटीआई बानी सनस घरवारी बुशरा जूं इद्दत निकाह केस में 7 साल कैद जो सज़ा मुअत्तल। आज़ादी जो हुकुम। इस्लामाबाद जो डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जूं सज़ाउनि ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर करे ट्रायल कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार ॾेई छॾियो। अदालत मेडिकल बोर्ड ऐं आलमनि जी राय बाबति दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालती हुकुम में चयो वियो आहे त पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी कंहिं बि ॿिए केस में घुर्बल नाहिनि त खेनि बिना देर आज़ादु कयो वञे। 3 फरवरी ते इस्लामाबाद जे सिविल जज पीटीआई बानी ऐं बुशरा खे 7 साल कैद ऐं 5-5 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई हुई। तहरीक इंसाफ इद्दत निकाह केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी जी बरी थियण वारी अदालती फ़ैसिले जी आजियां करे छॾी। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौहर जो चवणु आहे त अॼु हक़ ऐं इंसाफ जी फतह थी आहे। दुनिया ॾिसी वरितो त केस जो मक़सदु पीटीआई बानी खे कमज़ोर करणु हो। पीटीआई बानी चाहे थो त आइन ऐं कानून जी बालादस्ती क़ाइमु थिए। अदलिया आइन जी तशरीह त करे सघे थी पर ॿीहर लिखणु उन जो कमु न आहे। कालोके फ़ैसिले जा सियासी असर वाज़े नज़र अची रहिया आहिनि। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो समूरनि इदारनि जूं ज़िम्मेवारियूं आइन में लिखियल आहिनि। आइन ठाहिणु पार्लियामेंट जो कमु आहे ऐं मुस्तक़बिल में बि ईअं ई थींदो रहंदो। जंहिं दरवाज़ो न खड़कायो उनखे बि इंसाफ़ मिली वियो। मख़सूस सीटुनि बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो सम्झ खां ॿाहिरि आहे। फ़ैसिलो मुंझिल आहे। अहिड़नि फ़ैसिलनि सां मायूसी थिए थी। पीटीआई केस में धुरी न हुई। असांजी क़यादत आसिफ अली ज़रदारी फरियाद टालपुर खे इंसाफ़ न मिलियो। यूसुफ रज़ा गिलानी खे वज़ीर आज़म जे उहिदे तां हटायो वियो। सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त पीटीआई जूं पंहिंजूं ग़लतियूं आहिनि। इंट्रा पार्टी चूंडूं न करायूं वयूं। सोशल मीडिया ते ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि त फ़ैसिले में हिकु पैराग्राफ रहिजी वियो हो त फिलाणे खे आज़ादु करे छॾियो ऐं खेसि 9 वॻे ताईं वज़ीर आज़म तौरु हलफ़ खणायो वञे। IMF जो इहो आख़िरी प्रोग्राम हूंदो जंहिंखां पोइ तरक़ी ऐं ख़ुशहाली जो सफ़र शुरू थींदो। असांखे मईशत मुस्तहकम करणी आहे। इन लाइ ॾुखिया सफ़र तय करे ज़रूरी आहे। असांखे सब्र बर्दाश्त ऐं क़ुर्बानी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। इन खां सवाइ सफ़र मुकमल नथो थी सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में FBR हेडक्वार्टर्स में इजलास खे ख़िताब चवे थो यकीन ॾियारे थो त इज्तिमाही कोशिशुनि सां पाकिस्तान खे हिकु अज़ीम ख़ुशहाल ऐं क़ाबिल एहतराम मुल्क बणाईंदासीं। टैक्स निज़ाम में कमज़ोरियूं ख़तमु करणियूं पवंदियूं। FBR मुल्की मईशत में किरंगे जी हॾे जी हैसियत रखे थी। FBR में डिजिटलाइज़ेशन जो सफ़र शुरू थी चुको आहे। वज़ीर आज़म जी FIR चेयरमैन खे फ्लोर मिल्स मालिकनि सां मुलाक़ात करे समूरा जाइज़ मसइला हल करण जी बि हिदायत। वज़ीर आज़म जी FBR हेडक्वार्टर्स में शहीदनि जी यादगार ते बहास थी।